जी बिल्कुल असीं हींअर मौजूद आहियूं अल्लाह वाले चौक ते उमरकोट में जिते पीटीआई जा कारकुन आहिनि लेबर विंग जा उहे हिते एहतजाज करी रहिया आहियूं। वधीक हिननि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं, हिननि जो छा चवणु आहे। ही अॼु जेको असां धरणो आयो आहे उहो उनजे करे आयो आहे जो हिते माण्हू तमामु घणो मुतासिर थिया आहिनि ऐं माण्हुनि जा घर तबाह थी विया आहिनि, उन्हनि जा फसल तबाह थी विया आहिनि, हू रोडनि ते वेठा आहिनि। शिव मंदिर ते वेठा आहियूं, ॿुॾे आया आहियूं, का शइ कोन थी मिले। घर जो भाती हो त धिप खिरी टंग में भॻी पियो आहे, घर पे बचो आहे, नंढो कमाई रो केर कोन आहे। ॿार असांजा बुख था मरण, छा करियूं? असांजे न को रहण जे जा न ॿी न बचा, बुख मरण मच्छर खाइन। बिलावल पकार ॾिसी बच्छर ॾेई हलियो वियो। डीसी साहब त सिर्फ़ु हिकिड़ी ई ॻाल्हि मञे थो ऐं सिर्फ़ु हिते जे वॾेरनि जी उनजी कमदारी वेठो करे। ग़रीब जेको बि माण्हू आहे असीं बूटी ॿाहिरि निकिरिया, माल थियो उहो बि मरी वियो। असीं पाण ग़रीब न मज़ूरी न कई ऐं हिते सामान ई महांगो थियो, छा वठियूं छा खायूं, पेट भुखिया। हुतां खां पोइ गाॾियुनि में चढ़ियो हलियो कुंडरी, ग़रीबनि वटि केर बि कोन आयो आहे। बिलावल खे वोट असां ॾिनो आहे, ग़रीब जेको असांजी केर बि नथो सुणे। असांजो ॿार बीमार आहे, उन डॉक्टर इलाज करण नथो अचे। असांखे वोट हुननि जे टाइम साईं फलाणा असांखे वोट ॾियो। आज को तबू ॾियो, को लासन ॾियो, को कपिड़ो ॾियो, ग़रीब खे ॿियो छा। ऐं त तव्हां हिननि जूं ॻाल्हि ॿोल ॿुधी, हिननि जो मुतालबो इहो ई आहे त गवर्नमेंट जो जेको हिते राशन वग़ैरह अचे थो उहो असांखे सही नमूने विरासत थी सघे।